नाज़रीन, नऊं दरोजे गवर्नमेंट हाई स्कूल केहर में सालानी तकरीब कोठाई वई। तकरीब में शागिर्दनि तरफ़ां टेबलोस पेश कया विया ऐं शागिर्दनि खे मंझता शील्डूं पिण ॾिनियूं वयूं। इन बाबति तफ़सील ॿुधाए रहियो आहे नूर मोहम्मद सुमरो। मुल्क की तरक्की ऐं खुशहाली में तालीम जो तमाम वॾो किरदार है, जंहिं लाइ तमाम घणो ज़रूरी है तो शहरी या ॿाराड़ी हुजे उतां जे ॿारड़नि खे मयारी ऐं बहितर तालीम ॾियणु हुकूमतुनि जी ज़िम्मेवारीअ में शामिल है। सिंध हुकूमत पारां IBA सखर हवाले कयल गवर्नमेंट हाई स्कूल केहर में सालियानी तकरीब थी गुज़री, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि ज़बरदस्त टेबलो पेश करे माउ ऐं ॿार में नंढपिण खां जवानीअ ताईं मुख़्तलिफ़ इशूज़ खे उजागर कयो वियो। उन मौके ते तकरीब जे ख़ास मेहमाननि IBA सखर जे वाइस चांसलर सैयद मीर मोहम्मद शाह, डिप्टी कमिश्नर खैरपुर सैफुल्ला अबड़ो, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर लाड़काणो अख्तर हुसैन कोरेजो, डायरेक्टर कलिस्टर कम्युनिटी नूर हुसैन शर ॿियनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट स्कूल केहर में जेको तव्हां इवेंट ॾिसो पिया, जेको एनुअल डे मल्हायो पियो वञे, उन में अव्हांखे नज़र आयो त स्टूडेंट्स जेके आहिनि काफ़ी सुठा टेबलोज़ पेश कया ऐं उन्हनि जूं सलाहियतूं अव्हां जे साम्हूं आयूं त हीअ क्वालिटी एजुकेशन जे तरफ़ हिकिड़ो क़दम आहे जेको गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं सखर IBA जे तावन सां जेको आहे तालीम जे मैदान में काफ़ी जेको आहे क्वालिटी जी तरफ़ एजुकेशन ॾे खणी पिया वञूं ऐं तमामु सुठी इम्प्रूवमेंट अचे पई स्कूल्स में। हिन वक़्तु असां वटि 30 खां मथे गवर्नमेंट जा स्कूल आहिनि जेके असां मैनेज कयूं पिया ऐं उनखां अलावा के कम्युनिटी कॉलेजिस ऐं पब्लिक स्कूल्स 13 आहिनि ऐं उन्हनि सभिनी में क्वालिटी एजुकेशन, उते मेरिट ते टीचर्स अपॉइंट थियनि पिया ऐं तमामु सुठे नमूने सां हिकिड़ो डिसिप्लिन वे में जेको आहे उहा तालीम ॾिनी थी वञे ॿारनि खे ऐं तमामु घणी इम्प्रूवमेंट अचे पई ऐं इंशाअल्लाह फ्यूचर में अञा वधीक हिन स्कूल्स खे स्ट्रेंथन बि कबो ऐं वधीक इम्प्रूवमेंट ईंदी ऐं जेका अल्टीमेटली मुल्क ऐं क़ौम जेका आहे उहा वधीक तरक़ी कंदो। हीउ प्रोग्राम ॿार जी शख़्सियत उभारण में तमामु अहम किरदारु अदा था कनि ऐं असां इहे डिस्ट्रिक्ट लेवल ते सिंध एजुकेशन डिपार्टमेंट जे तरफ़ां मुख़्तलिफ़ स्कूलनि में अहिड़ा प्रोग्राम्स जेके आहिनि कंदा रहंदा आहियूं वक़्त ब वक़्तु, जेके ॿारनि में कॉम्पिटिशन जो रुझान पैदा कनि। त यकीनन हीउ प्रोग्राम तमामु सुठो प्रोग्राम हुयो। इन जे करे ई जेका सो पंहिंजो असांजी इहा गुज़ारिश आहे त अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि ऐं IBA जे असांजे यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर साहिब बि एश्योरेंस ॾियणु ॾियाराई आहे त असां ॿारनि खे कंहिं बि लेवल ते पोइते न छॾींदासीं ऐं ॿारनि खे हर मौक़ो ॾींदासीं जंहिंमें उहे अॻिते अचनि। असांजो जेको ॻोठ आहे केहर, ठीकु आहे, इन में जेका US वारी बिल्डिंग आहे, इन में जेको आहे IBA ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध ॿिन्हिनि जी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे तहत ही जेको आहे हली रहियो आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे असांजो फर्स्ट एनुअल डे हुयो जंहिंमें असां टोटल ॿारनि जेके आहे उन्हनि जी प्रोग्रेस रिपोर्ट जेका आहे उहा जेका आहे असां शेयर कई आहे वालिदीन सां ऐं स्कूल जी जेका प्रोग्रेस आहे, मेन जेके आहिनि हिते एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि, कहिड़ी कहिड़ी मेथडोलॉजी यूज़ थींदी आहे, उहे सभु जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे मतिलबु ज़ाहिर करण जे लाइ ही असां जेको आहे न एनुअल डे जेको आहे सेलिब्रेट कयो। पूरी कोशिशि आहे असां हिन जेके जिन जिन इलाइक़नि में जिन जिन एरियाज़ में इहे स्कूल्स आहिनि उहे बहितर खां बहितर परफॉर्म कनि। असां वटि IBA जी अलहमदिल्ला जेका सॼी टीम आहे, गवर्नमेंट जा टीचर्स आहिनि, सॼी जेका बि असांजी फैकल्टी आहे, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, उहो भरपूर तरीक़े सां कमु कनि था ऐं महिनत सां कनि था, दिलि सां कनि था ऐं इहो ई नतीजो आहे। तव्हां ॾिसो था त अॼु जेका परफॉर्मेंस रही ॿारनि जी, न फ़क़ति ॿारनि में इत्साह पैदा थींदो बल्कि जेका कम्यूनिटीज़ हिते रहे थी इन्हनि खे बि ख़बर पइजी वई त तालीम छा आहे ऐं उनजो मयार कीअं डेवलप थी सघे थो। सर ईअं त सर टीचर्स हूंदा, असां ज़हन सां पढ़ंदासीं ऐं टाइम सां ईंदासीं, रेगुलरी सफ़ाई कंदासीं त उहे बहितर थी वेंदो, इंशाअल्लाह त बहितर थी वेंदो। छो त हर माउ बाप माउ पीउ खे खपे त पंहिंजे औलाद खे मोकिले ऐं सही ज़िम्मेदारीअ सां स्कूल में मोकिले ऐं एॾी महिनत कनि शागिर्द जो माना अॻिते वधी सघनि ऐं फंक्शन अॻे न थींदा, हाणे एॾो भलो थियो ज़बरदस्त। इहो मां चवंदा इंशाअल्लाह ॿिया बि स्कूल में अहिड़ा थींदा। पहिरियों दफ़ो असां जे ॻोठ में ही फंक्शन थियो आहे ऐं तव्हां यकीन ॼाणियो त असांजा स्टूडेंट सभु ख़ुशि आहिनि, असांजा टीचर सभु ऐं असां सभिनी मिली करे ही जेको कमु कयो आहे इंशाअल्लाह आईंदे जे लाइ बि असांजूं दुआऊं आहिनि त असांजो हीउ स्कूल
वधे करे ऐं ईअं ई असांजूं उमेदूं वधंदियूं रहनि। तकरीब जे आख़िर में शागिर्दनि खे ज़बरदस्त तरीक़े सां तालीम ॾियण ते स्कूल जे उस्तादनि ऐं इम्तिहान में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि शागिर्दियाणियुनि खे मंजता शील्डनि जा इनाम ॾिना विया। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध जे हर स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि खे तालीम जूं बुनियादियूं ऐं बहितर सहूलियतूं मुहैया करे ॾिनियूं वञनि। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।